आला में अंजुमन हैदरी मरकज़ी शिया इमाम बारगाह वटि लॻल ऐं शहर में आख़िरी हलंदड़ आरओ प्लांट गुज़िरियल 15 ॾींहनि खां ख़राब पयल हुजण सबबि पीअण जो साफ़ पाणी अणलभ थी वियो आहे। सिंध हुकूमत पारां खारे पाणी खे मिठो करण लाइ शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में लॻायल आरओ प्लांट ख़राब थी मुकमल तबाह थी विया आहिनि, जंहिंमें केतिरनि ई आरओ प्लांट्स जूं टांकियूं बि टुटल आहिनि। इन्हनि मां लोही, सरियो, सोलर सिस्टम ऐं ॿियो सामान बि ग़ाइबु आहे। जॾहिं त शहर में अंजुमन हैदरी मरकज़ी शिया इमाम बारगाह वटि आख़िरी हलंदड़ आरओ प्लांट बि गुज़िरियल 15 ॾींहनि खां ख़राब पियल आहे, जंहिं सबबि शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा उतां खां पाणी भरींदड़ माण्हू सख़्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि ऐं पैसनि ते पाणी ख़रीद करण ते मजबूर आहिनि। इन हवाले सां शहरियुनि जो चवणु आहे त गुज़िरियल 15 ॾींहनि खां आरओ प्लांट ख़राब हुजण करे पाणी जो वॾो मसइलो पेश अची रहियो आहे। इन मुतालिक़ एसी हाला समेत आला अख़्तियारनि खे लिखत में शिकायत मोकिली आहे, पर केर बि ध्यानु नथो ॾिए, जंहिंखे 15 ॾींहं गुज़री वञण बावजूद हिन वक़्त ताईं केरु विज़िट करण बि न आयो आहे। पीअण जो पाणी न हुअण सबबि सख़्त परेशान आहियूं, मजबूर थी पैसनि ते पाणी ख़रीद करे गुज़ारो करे रहिया आहियूं। आला अख़्तियारनि खां मुतालबो था करियूं त जल्द खां जल्द आरओ प्लांट खे ठीकु कराए पाणी जे मसइले खे हल करे शहरनि जी मुश्किलात खे ख़त्म कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।